नाज़िम बे पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त सख़्त गर्मी सबबि सांगड़ जे शहरनि ट्यूबवेल्स जो रुख करे वरितो आहे। शहरी ॿारनि समेत ट्यूबवेल्स ते अची मज़ो माणनि था। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे एडी कुंबर। शदीद गर्मी की लहर ऐं लोड शेडिंग सबब शहरी गर्मी का बचण लाइ सांगड़ ऐं भरपासे ज़रई आबादी लाइ लॻल ट्यूबवेलनि जो रुख कयो आहे। सरकारी मुलाज़िम, दुकानदार, शहरी पंहिंजे ॿारनि सां गॾु तफ़री माग बंदि हुअण करे ट्यूबवेल्स ते तफ़री माणण लॻा। गर्मी खां बचण लाइ ॿारड़ा तोड़े वॾा ट्यूबवेल्स ते निकिरंदड़ जर जे थधे पाणी में लुत्फ़ अंदोज़ थियनि था। तफ़री लाइ ईंदड़ शहरी वेंझण दौरान पंहिंजे घरां खाधे पीते जो बंदोबस्त पिण करे ईंदा आहिनि ऐं ट्यूबवेल्स ते वेंझण बैदि ॿारनि सां गॾु खाइण पीअण जो मज़ो पिण माणनि था। ॿारनि सां इंजॉय करण आयासीं। ॾाढी गर्मी हुई, घरनि में वेही बेज़ार थी वियासीं। कोरोना जी वजह सां सभु शइ लॉक आहे, इन जे करे हिते ॿारनि सां तफ़री करण आयासीं। खाधे पीते जी बि अरेंजमेंट आहे, बिरयानी आहे, कोरमो आहे, बोतलूं आहिनि, हर शइ आहे। इंजॉय लाइ खणी आया आहियूं ॿारनि सां गॾु। ॾाढो ज़बरदस्त मज़ो पियो अचे। मौजूदा हालात ऐं गर्मी शिदत खे ॾिसंदे अॼु ॿारनि ऐं दोस्तनि जे पुरसरार ज़ोर ते निकितासूं। अहिड़ा तफ़री की माग सांगड़ ज़िले में न हुजण जे करे ॾाढी मुश्किलातुनि जा शिकार हमेशह लॉकडाउन जे करे ऐं ॿारनि जूं जेके स्कूल मुसलसल मोकलुनि जे करे जेको आहे घरनि में ॿार वेही बेज़ार थी पिया। ऐं असां वटि सांगड़ शहर जे आसपास या सांगड़ में के बि अहिड़ा तफ़री माग त आहिनि ई कोन जो ॿारनि खे वठी वञूं। बहरहाल असां हिते आया आहियूं, जेको आहे हिते दोस्तनि जूं के ख़ानगी तौर आहे पंहिंजो हिकिड़ो ट्यूबवेल, हिते ॿारनि खे पंहिंजनि वठी आया आहियूं, ॿार बि इंजॉय कनि पिया। लोड शेडिंग जो आज़ार आहे, पोइ हाणे छा कयूं, ऐं पिकनिक पॉइंट सभु बंदि पिया आहिनि। पोइ हिते आयासीं इंजॉय करण, ॿ टे ॼणनि खे वठी आयासीं, ॾाढो मज़ो पियो अचे। गर्मी लगी पई आहे, इंजॉय करण आयासीं। सांगड़ में को पिकनिक खुलियल कोन्हे, न को आहे हिते, इन करे हिते असां मुताबिलनि सां इन करे हिते गर्मी लगी पई आहे, तड़ करण आयासीं। असां सांगड़ में आया आहियूं हिते पिकनिक पॉइंट करण। तफ़री का बंदन, पार्क बंदन, स्कूल बंदन, इन करे अबू वारा असांखे वठी आया आहिनि। गर्मी जाम आहे, लोड शेडिंग जो मसलो लॻो पियो आहे, घरनि में गर्मी आहे, लोड शेडिंग ॾाढी आहे। ऐं ॿियो त तफ़री का को बि सांगड़ में कोन्हे, न पार्क आहे न का अहिड़ी का शइ आहे। पोइ निकिरी पिया आहियूं हेॾां जेको आहे को आबादगारनि जूं जेके ज़मीनूं आबाद थियूं थियनि जंहिं ते पाणीअ ते, उन ते इंजॉय पिया कयूं ऐं ॾाढो मज़ो पियो अचे। पाणी बि ॾाढो थधो आहे हिते। सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे त कुदरती वसीलनि खां मालामाल ज़िले जे हेडक्वार्टर शहर सांगड़ में तफ़री माग तइमीर कराए ॾिना वञनि त जीअं शहरी हिन ॿूसट जहिड़े माहौल में पुरसुकून ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सांगड़।